गैरुल्लाह केर आहिनि, यानी अल्लाह से को सवा ॿिया। गैरुल्लाह उहे आहिनि जीअं हे वाह बि चवंदा आहिनि भाई अल्लाह से खे छॾे गैरुल्लाह खे कॾहिं लॻा, यानी मुर्शिद खे कॾहिं लॻा आहिनि अल्लाह खां सवा इहे ॿिया आहिनि, अल्लाह ॿियो आहे। गैरुल्लाह जी हिन अल्लाह जी माने तारीफ़ कई आहे त गैरुल्लाह उहा आहे जंहिंजी मोहबत, जंहिंजी चाहत, जंहिंजो ख़्यालु तोखे अल्लाह खां दूर करे, इहो गैरुल्लाह। तुंहिंजी ज़ाल हुजे, तुंहिंजा पुट हुजनि, तुंहिंजा बच्चा हुजनि, तुंहिंजा ॿार हुजनि, तुंहिंजी तुंहिंजो माल हुजे, तुंहिंजी मिल्कियत हुजे, तुंहिंजी ख़्वाहिश हुजे, जेकर तोखे उहा प्यारी आहे, अल्लाह साईं को दूर आहे तुंहिंजा सोन। बाक़ी जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, उहे गैरुल्लाह न आहिनि। उन्हनि जी मोहबत, उन्हनि सां तालुक़, उन्हनि सां निस्बत, इहो अल्लाह साईं खे वेझो थो करे। इहो दुनियावी जेके शयूं उहे अल्लाह साईं खां परे, इहे गैरुल्लाह इहे आहिनि जेके तोखे ख़ुदा खां दूर करे। मुर्शिद सां वेझो आहे ॼण अल्लाह साईं खे वेझो थींदो, तोखे मुर्शिद करीम नसीहत कंदो, हिदायत कंदो, साईं खे चवां प्रैक्टिकल तोखे ॿुधाईंदो, बुर्दबारी सेखारींदो, सब्र सेखारींदो, ऐं दुनिया जी मोहबत ख़तमु कंदो, दुनिया जी मोहबत जा उहे तोखे वेझो अचणु न ॾींदो, सादगी सेखारींदी। इहे मालिकनि जा इहे यानी अल्लाह जे वेझो थो करे, ज़िक्र सेखारींदो, महबूब जी मोहबत मदीने वारे साईं जो सेखारींदो।